मोतियुनि जी छोली ॾिसी सिंधी ॿोलीअ जी लबड़नि ते लोली ॾिसी गर्दिशे वक्त जी पिरोली ॾिसी सरज़मीने वतन प्यार पर के पई सिंध मुर्के 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 पई पहिरियों प्रोग्राम तव्हांजो असांजो तव्हांखे बहितरीन लॻो हुजे तव्हांजी ताड़ियूं ॿुधाईंदियूं त असांजो पहिरियों प्रोग्राम कीअं हो कयो ऐं असांजे इन नेक कमु करण में असांजी हेल्प कई पोइ शहज़ोर भाई खां वठी जेके बि असांजा दोस्त आहिनि सभिनी इन में असांजो बेटा मैसेज सिंपली असांजो इन वेलफेयर जो करण जो इहो आहे त ॿियूं बैचिस बि इन मां उहो मैसेज सुठो वञे ॿियनि बैचिस जे तरफ़ ऐं तव्हां जॾहिं हींअर पढ़ो पिया असांजी मैट्रिक जी 93 पेज असां सभिनी दोस्तनि गॾु कई मैट्रिक पोइ 15, 20, 30 सालनि खां पोइ गॾु थिया आहियूं ऐं पोइ उन दोस्तनि खे तलाश कयो आहे उहा किथे आयो ऐं उन करणु शुरू कया आहिनि त तव्हांजो मतिलबु फर्ज़ु आहे तव्हां जॾहिं हितां मैट्रिक हितां पास आउट करे वेंदो ऑफिसर रैंक ते पुॼंदो त इन स्कूल GPS लालू माछी में अची तव्हां इनजी ख़िदमत कंदो त जीअं साईं असांजे HM खे इहो सुभाणे चवणो न पए त असांजी बिल्डिंग कान्हे का वॾी महिरबानी मेहदी रज़ा सीड़ खे राज कोराईअ खे दोस्त अली जेको असांजो मेन माण्हू आहे इहे सभु दोस्त असांजा गुरु फेलो आहिनि महबूब कोरे जो काफ़ी ॿिया दोस्त जेके न अची सघिया आहिनि किन मजबूरियुनि जी वजह सां अलाह हुननि जी महिरबानी आहे लेकिन 2-3 ग्रुप मूंखे लीड कयूं था पिया असां बाक़ी दोस्त असांजे बैक में आहिनि जेॾीमहिल बि उन्हनि खे को बि इवेंट कराइणो आहे कुझु टाइम पहिरियां असां MD कैट जो बहितरीन हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं शहर में जेके असांजा डॉक्टर्स छोकिरा सिलेक्ट थिया बहितरीन हींअर बि असां हुते दलनि जे ॻोठ में हिकिड़ो स्कूल हुयो हुते माशाल्लाह तक़रीबन न्याल मरी तक़रीबन 100+ ताईं असां ॿारनि खे शुरू ते ॾेई आया आहियूं ऐं लास्ट टाइम बि काफ़ी स्कूलनि में असां ॾिनो आहे इंशाअल्लाह ताला ते बि असां दोस्तनि जो कोऑपरेशन रहंदो इन ॿारनि खे रहंदो जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो साईं नियाज़ साहिबु तव्हांखे ॿुधायो त हिन बेंच जुड़ण कीअं जुड़ी असां बि बाबा तव्हां वांगुरु हिननि बेंचुनि ते वेही पढ़िया आहियूं तव्हां वेठा आहियो असां बि ईअं ई बेंचुनि ते वेही सरकारी स्कूलनि में पढ़िया आहियूं पर जेको कमु उस्ताद साहिबान असांखे जहिड़े ॾींहुं ॾींदा हुआ उन ई ॾींहुं लिखंदा हुआसीं ईअं दिलि चवंदी त रांदि खेॾूं ऐं इहो अॼु जो कमु सुभाणे कंदासीं सुभाणे थियणी न आहे बाबा अॼु जो कमु जॾहिं अॼु कंदो जेको उहो ई कामयाबु थींदो तव्हांखे हींअर उस्ताद साहिबान जेके सबक़ ॾियनि था कमु कराइनि था उहो तव्हांखे उन ई ॾींहं ते घर वञी करिणो आहे जंहिंजा अखर सुठा आहिनि ओॾीमहिल वेही हिते लिखे कापी फेर करे ऐं वरी पढ़े ॾिसो क्लास में तव्हां वेठा आहियो उस्ताद सबक़ पढ़ाए थो सुवाल यादि कराए थो का ॻाल्हि ॾसे थो त तव्हां उते ज़हन में वेही सोचींदव त हाणे रिसेस थिए त असां घर वञूं रांदि खेॾूं या मोकल थिए त घर वञूं साइकिल ते चकर ॾियूं इहे ज़हन मां फ़िलहालु पोइ इहे छॾणा पवंदा जेकॾहिं अॻिते वधिणो आहे तव्हांखे मुस्तक़बिल में कुझु थियणो आहे त पोइ इहे नंढियूं ॻाल्हियूं आहिनि रांदि रूंद वारियूं घुमण फिरण वारियूं गुसाइण वारियूं ॻाल्हियूं इहे तव्हांखे ख़तमु करणियूं पवंदियूं जीअं रोज़ो रखिबो आहे सुबुह सवेर उथबो आहे आज़ानुनि महिल वरी पोइ सिजल थिए वारी आज़ान जो इंतज़ारु कबो आहे त पोइ खोलींदा ईअं ई तव्हांखे रोज़े में हलणो आहे घुमण फिरण अॼु आयो किथे गुसाइण बिना जवाज़ इहे सभु छॾींदव तॾहिं कंहिं मंज़िल ते पुॼंदव असां वटि प्रोग्राम सां जीअं तव्हां दोस्तनि खे ख़बर आहे असांजो सिलसिलो 2 सालनि खां हले पियो वेलफेयर जो ऐं असां जेके दोस्त हिते कई आया आहिनि जेके असांजा दोस्त 93 बेज जा आहिनि असां सभ खां पहिरियों हिन तकरीब जी शुरूआत अल्लाह ताला जे पाक कलाम सां कंदासीं साईं असांजे